जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 26 डिसेंबर 2023, मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी पूर्णिमा तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते बि उन्हनि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। अटकियल कोई कमु पूरो थियण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन बि अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई विघ्न या बाधा सताइण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान गणेश जो 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे हुननि जो ध्यानु करे निकिरंदा त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर कंदा। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं ठीक ई गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी बि संभावना आहे। कार्यस्थल ते उन्हनि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठा आहिनि। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त कंहिंसां वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु जो ॾींहुं हुननि खे थोरो तनाव सां भरियल रहल थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन करणी आहे। हनुमान चालीसा जो पाठ करणु अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांखे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे। ओवरऑल अॼु जो ॾींहुं एवरेज ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई अटकियल कमु पूरो थियण जी संभावना आहे। हुननि जो स्वास्थ्य सुठो रहंदो। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे कार्यस्थल ते काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन बि अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो त ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। मार्गशीर्ष जी पूर्णिमा। त जीअं अॼु मार्गशीर्ष जो महीनो पूरो तो थी सघे त अॼु जे ॾींहुं पंहिंजे मंदिर में साफ़ सफ़ाई सुठी तरह करे विष्णु ऐं लक्ष्मी, जीअं लक्ष्मी नारायण जी जेका मूर्तियूं हूंदियूं आहिनि चांदीअ जूं, या जेका भी तव्हांजे घर में मूर्ति हुजे, हुनखे पहिरीं शुद्ध जल सां, हुन खां पोइ पंचामृत सां स्नान कराए, चङी तरह अभिषेक कराए, हुननि खे तिल, चांवर, गुल चाढ़णु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे।
ख़ासि करे इहो जेको मार्गशीर्ष जो महीनो हूंदो आहे हुन में चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू मां लक्ष्मी जी पूजा कंदो आहे नारायण जे साण त लक्ष्मी माता बि सदा ई हुन घर ते प्रसन्न रहंदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे राजेश जी जो, जेके उल्हासनगर महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि उन्हनि जे कर्ज़ मुक्ति नथी थिए। त राजेश जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे हर मंगल जेको आहे उहो बजरंग बली जी पूजा करणु खपे। थी सघे त बजरंग बली खे सिंदूर पंहिंजे हथनि सां लॻायो, उहो सिंदूर खणी करे पंहिंजे मस्तक ते लॻाईंदा। जेतिरो थी सघे हनुमान चालीसा जो पाठ कंदा त सभु विघ्न भॻवान तव्हांजा दूर कंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।